वेलकम बैक नाज़रीन। बख्शर मेहरानवी साहब अॼु असांजे प्रोग्राम में महिमान आहिनि ऐं उन्हनि सां गुफ़्तगू हली रही आहे। जॾहिं बख्शर मेहरानवी साहब गॾु हुजनि त पोइ टॉपिक्स जो आहे हिकिड़ी वॾो हिकिड़ो दरिया खुली थो वञे त कंहिं ते ॻाल्हाइजे। ॻाल्हि थी थिए पई पंहिंजे नौजवान नस्ल जी। जी जी मां तव्हांखे असां सभु तव्हांखे असांजी जेको बि नौजवान नस्ल आहे उहो तव्हांखे हिकु दर्सगाह सम्झे थो पियो। असांखे छा करणु घुरिजे, छा कीअं असां सिखूं, कीअं असां उन में अची सघूं था। जेका जीअं मंज़िल जी तव्हां ॻाल्हि कई, जीअं सिक जी तव्हां ॻाल्हि कई, छो त शॉर्टकट्स जो त ज़मानो अची वियो आहे। हर कंहिंखे लॻे थो मां शॉर्टकट कयो हुते पहुची वियुमि बसि। बुनियादी तरह जॾहिं माण्हू पंहिंजे जमार जे मेच्योरिटी ऐं बलोगत में अचे थो ऐं ज़हनी तरह उनखे ख़बर पइजी वेंदी आहे त मुंहिंजो लाड़ो कहिड़ी तरफ़ आहे। ऐं असां वटि वरी असांजे समाज में जेको मिटनि माइटनि जो रवैयो आहे उन में बिना कंहिं सम्झ ऐं सोच जे थापियो जेको वञे थो न ख़्यालु त भई तोखे इंजीनियर थियणो आहे, डॉक्टर थियणो आहे, ऑफिसर थियणो आहे, इहे सभु शयूं त उन ॿार ते वॾो नंढे हूंदे खां असरु थी थो वञे। इहे बैरियर तोड़णा आहिनि। इन बैरियर खे या इहे जेके बि ख़्याल आहिनि इनखे तोड़े नौजवान खे पंहिंजे पाण जो सभ खां पहिरीं एनालाइसिस करणु घुरिजे त मूंखे छा थो अचे ऐं आउं कहिड़ी शइ में वधि कामयाबु थी सघां थो। मिसाल असांजा दोस्त आर्टिस्ट आहिनि, कॾहिं कॾहिं वेंदा हुआसीं त उनखे इहो ई ॿुधाईंदोसि त बाबा तुम्हें हीअ जेका क़ाबिलियत आहे इन खे वठि। मूंखे अलाए केतिरा दफ़ा चयो त भई ड्रामे में कमु कर, मूं चयो न मूंखां ड्रामे में कमु न थींदो। जेका मुंहिंजी क़ाबिलियत आहे कंपेयरिंग आहे, होस्टिंग आहे, ऐं उन में वधि जेको आहे सो बहितर खां बहितर थियां, या लिखण जो मुंहिंजो आहे ॾांहुं ऐं उन में वधीक पढ़ां लिखां उनखे सुठो करियां। सभ खां पहिरीं इहो करणु घुरिजे, नौजवान खे पंहिंजो एनालाइसिस करणु घुरिजे। उन खां पोइ जॾहिं तइ थी वञे त मूंखे हीउ थियणो आहे त पोइ ज़िगज़ेग न करे या उनखे अधु में न छॾे ॾे, मुस्तक़िल मिज़ाजी सां उनखे लॻो रहे ऐं सचाई सां अॻिते वधे। चांसिस बि मिलनि था। घणा अहिड़ा आहिनि जिन खे चांस मिलंदो बि आहे पर अवेल न आहिनि करे सघंदा। मूंखे यादि आहे त हिकिड़ो दफ़े कंहिं चैनल जे वॾे शो में हिकिड़े दोस्त सिफ़ारिश कई त यार आर्टिस्ट आहे, हिनखे तव्हां इंट्रोड्यूस करायो। त हफ़्तो खनि अॻु में मूं हुनखे चयो त का हिकिड़ी सुठी शइ सेलेक्ट करे यादि करे खणी अचिजो, छो त असां कॉम्पेयर जो रुॻो एतिरो कमु आहे त ऑडियंस खे मोटिवेट करे उनखे तयारु करे ज़हनी तौरु त भई हाणे असीं ही प्रोडक्ट तव्हांजे आॾो पेश करियूं था। उनखां अॻिते जो सफ़र उन आर्टिस्ट जो आहे, उहो चांस उहे अवेल करे ॾे, हिट थी वञे त हिट थी वञे, ठीकु आहे न। पोइ नतीजो इहो निकितो जो उनखे ॾाढो सहल वरितो ऐं असां त उनजे लाइ भई सुठा लफ़्ज़ ॻाल्हायासीं, भई नई टही जा नऊं उभरंदड़ आवाज़ु आहे, पहिरियों दफ़ो अचे थो, पज़ीराई थियणु घुरिजे। पर उनजे अचण खां पोइ उहो रंग न ॾेखारे सघियो, उनजे पुठियां उनजी महिनत न हुई। ईअं जेके चांस मिलनि त चांस मिलण खां पोइ माण्हू खे पाण खे उन जे लाइ महिनत करणु घुरिजे। ऐं उहो भली प्राइवेट सेक्टर हुजे या गवर्नमेंट सेक्टर हुजे, किथे बि हुजो, त तव्हां उन चांस खे अवेल करियो, उनखे मैच्योर करियो, उन में तव्हां बहितर खां बहितर पंहिंजी कारकर्दगी ॾेखारियो। ईअं तव्हां अॻिते वधंदा वेंदव। असां वटि कैरियर काउंसलिंग जो वॾी अणाहठ आहे। त मिसाल आऊं तव्हांखे ॿुधायां, KTN जो उहो ज़मानो मूंखे यादि थो अचे जॾहिं शुरूआति में असां बुनियादु विझंदड़ में सिंध टीवी जो बुनियादु विधोसीं। त उन्हनि ॾींहंनि में ॾिस न, आऊं PTV खां आयो हुउसि ऐं PTV 90s अर्ली 90s में प्रोग्राम कंदो हुउसि। त मूंखे हिकिड़ी अर्ज़ु ऐं हिकिड़ी ख़्वाहिश हूंदी त हीअ कीअं था सेट लॻाइनि, लाइटिंग कीअं था कनि, कैमरा प्लेसिंग कीअं थी थिए, उनखां पोइ एडिटिंग, इवन हा प्रोड्यूसर दोस्त हूंदा हुआ त एडिटिंग में वेंदो हुउसि त एडिटिंग कीअं थींदी आहे, इहे सभु हिकिड़ियूं शयूं नोआ हुजे। पोइ जॾहिं KTN आयासीं त उहो कमु अची वियो मूंखे ऐं उन बुनियादु ॾींहंनि में। पोइ त नॉन लीनियर एडिटिंग जो ज़मानो अची वियो ऐं असां उनखे खणी हलियासीं। पर असुलु ॻाल्हि ते अचां, थींदो ईअं हो जो ऑफिस में सुबुह जो अचणु थींदो, पोइ हेठि काफ़ी तॾहिं क्रेज़ हूंदो हो TV ते अचण जो, चैनल ते, ऐं KTN जो हिन जा बिल्कुलु सिंध TV जो वॾो त ईअं वेठल हूंदा त आउं उन्हनि मां सलेक्शन कंदो हुउसि। हाणे ॻाल्हि अचे पई किथे कैरियर काउंसलिंग त 3-4 ॼणा, मां 3-4 ॼणनि खे वठी मथे ईंदो हुउसि, विहारे उनखां पुछंदो हुउसि बाबा तव्हां कहिड़े ॻोठ खां आया आहियो,
को ॿुधाईंदो भई आउं बदीन मां आयो आहियां, को पनियाकिल खां आयो आहे, को घुटकी खां आयो, बाबा तव्हांजो वालिद साहिबु छा कंदो आहे, तव्हांजो घरु कीअं आहे, तव्हांजी आमदनी कहिड़ी आहे, तव्हां पढ़िया छा आहियो, हाणे ॿुधायो तव्हां छा करणु था चाहियो। पोइ कंहिंखे चवंदा साईं मिड़ेई गाने में कमु करण जो शौक़ु आहे, अदा ड्रामे में कमु करण जो शौक़ु, अदा हिन मां चयो इहे भलो कमु आहे, इहो शौक़ु हुजे। पर हीअ जेके न अमी भाड़ा भरे आया आहियो ऐं हिते कराची जहिड़े शहर में दोस्तनि वटि लाइ कीअं रहिया आहियो, इहो त पोइ हिकिड़ो आर्ज़ी तव्हांजे ठीकु आहे हिकिड़े ड्रामे में अची वियो, कहिड़ो फ़र्क़ु पियो। मुस्तक़िल सोचो तो छा कंदो, अचो तव्हांखे असां हे जेके वीडियो एडिटर्स आहिनि हिननि सां असिस्टेंट तौरु लॻायूं था, कैमरामैननि सां लॻायूं था, हिननि सां लॻायूं था, तॾहिं ज़रूरत हुई। सिखो कमु, सिखंदव तव्हां हे गाननि में बि कमु कंदा पियो, ड्रामनि में बि कमु कंदा रहंदव, पर साॻे वक़्तु पंहिंजे आमदनी जो ज़रियो बि तव्हां वटि अची वेंदो। पोइ उन्हनि कैरियर काउंसलिंग जो फ़ाइदो इहो थियो त केतिरा नौजवान माशाअल्लाह उन्हनि एडिटिंग सिखी, उन्हनि इहे कमु सिखिया, हाणे उहो जॾहिं जिते मिलंदा आहिनि न, हींअर माशाअल्लाह पंहिंजे वॾनि वॾनि गाॾियुनि ते आहिनि, मिलंदा आहिनि, झुकी प्यारु ॾींदा आहिनि, इज़त कंदा आहिनि, चवंदा आहिनि साईं तव्हां असांखे लाइन ॾेई छॾी उन ज़माने में जॾहिं कचिड़ो ज़हन हो असांजो। अहिड़े क़िस्म जा माण्हू असांजे हिन मीडिया में केतिरा आहिनि, खणो प्लीज़ हाणे कुझु ध्यानु ॾियो, ध्यानु सफ़ा असांजो ॾाढो सीरियस क़िस्म जी ॻाल्हियुनि ते हली इहो त हाणे आउं नथो ॿुधाए सघां त केतिरा आहिनि, छो त मूं वटि कैलकुलेशन आहे। अंदाज़न ॾिसो, मां इन लाइ थी ॻाल्हि कयां, मां तव्हां सां हिकिड़े आम गेस्ट वारी ॻाल्हि नथी करे सघां। मां चाहियां थी त असांजो हीउ जेको प्रोग्राम आहे इहो हिकिड़ो पॉज़िटिव, जेको मां चाहींदी आहियां असांजे मुआशिरे लाइ असां छा था करे सघूं, हीउ मुंहिंजो प्रोग्राम मुआशिरे जे लाइ हिकिड़ी वॾी हथी ॾेई सघे। मां बिल्कुलु अहिड़े क़िस्म जी हसी मज़ाक खिल बोल हलंदी रहंदी आहे, उहो हर प्रोग्राम जी हिकिड़ी शइ आहे। पर ऐं असांजो जेको माई टीवी आहे या प्रोग्राम मुलाक़ात आहे, इन जो हिकिड़ो कॉन्सेप्ट इहो बि आहे त मुआशिरे लाइ असां छा था करे सघूं। त अहिड़ी क़िस्म जी जेका मतिलबु हिकिड़ी आहे न हिमथाइण वारा माण्हू, उहे तव्हांखे हाणे हिकिड़ा त हिमथाइण वारा माण्हू केतिरा था, ॿिया वरी अहिड़े क़िस्म जा माण्हू अॻियां बि हुजनि न जंहिंखे घुर्ज हुजे, उहो बि शइ जेके घुर्ज हुजे उहो वठंदो। जेका तव्हां ॻाल्हि कई त किथे बि वञो त पंहिंजो ईअं न आहे त हीअ सॼो कारखानो हले थो, हीउ जहान हले थो, ऐं कल्ह युग में के कापड़ी अञा बि आहिनि। बुनियादी ॻाल्हि आहे त तव्हांखे तलाश हुअणु घुरिजे, तलाश वॉइस वर्सा कमु हलंदो आहे। बिल्कुलु ईअं न आहे त सिर्फ़ु तव्हांखे केरु हिमथाइण वारो हुजे, ईअं न आहे त कंहिंखे वठण वारो, अॻियां वठण वारो हूंदो त केरु इहा ॻाल्हि कंदो। मतिलबु वापसि था अचूं पंहिंजे लाइफ में, ज़िंदगी में कॾहिं को मौक़ो मिलियो तव्हांखे जिते तव्हांखे को रिग्रेट थियो हुजे, काड़ी ॻाल्हि थी हुजे ॾाढी ॾुखी लॻी हुजे, पर वरी बि तव्हां उथी खड़ा थिया हुजो ऐं पोइ मंज़िल मिली हुजे। काफ़ी दफ़ा ईअं थियो आहे, ऐं यकीन करियो असुल में मूं जेको किताबनि जो मुतालियो आहे उन मूंखे वॾी मदद कई त माण्हू रिग्रेट थियण खां पोइ पंहिंजे पाण खे कीअं संभाले ऐं वरी हिकिड़े ख़ुदि एतमाद सां अॻिते कीअं वधे। उन खां पोइ वरी अहिड़ी सोहबत ऐं दोस्ती मिली जितां मूंखे इनकरेजमेंट जंहिंखे चऊं हिमथाइण वारी ॻाल्हि हुई उहा आई। पोइ छा थियो, रेडियो जे ज़माने में ज़ाहिर आहे ही प्रोफेशनल दुनिया में जेलेसी त थिए थी, हसद साड़ त थींदो आहे, त उन ज़माने में काफ़ी जाइनि ते ईअं यानी दिलि शिकस्ता थियासूं। पर यकीन करी दिलि शिकस्तो थियण खां पोइ मूं पंहिंजे पाण सां वचन ऐं अहद कयो त हिन माण्हू खे साबित करे ॾेखारींदुसि हिकिड़े ॾींहुं त मां कुझु करण वारो आहियां। पोइ हिकिड़ो मूंखे यादि आहे जॾहिं हिकिड़ो नालो न वठंदुसि, हिकिड़ो माण्हू हो, अलाए जो हुनखे माना हिकिड़ी हूंदी हुई, चईंदा मां तोखे धिको ॾियां रोड ते वञी तुंहिंजो मां चवंदुसि वञ मतिलबु हिकिड़ो थींदो आहे, पर मूंखे ॾुख थींदो अहिड़नि, पर परवाह न कंदोसि। सची ॻाल्हि ॿुधायां, ऐं पंहिंजे कम खे कॾहिं बि उन ते कंप्रोमाइज़ न कंदोसि, न कोई इन कैफ़ियत खे उन ते असरु थियणु ॾींदोसि। पोइ रेडियो जो जॾहिं अवार्ड जी तक़रीब थी हुई ऐं उन में उन्हनि क्राइटेरिया इहा रखी हुई त बाबा साल में जंहिंजे प्रोग्राम में वधि ख़त आया हुजनि उन कॉम्पेयर खे नॉमिनेट कबो ऐं उन मां वरी जिन जा अञा वधीक हुजनि त उनखे असां एवॉर्ड ॾींदासीं। उहे हिकिड़ी सीक्रेट उन्हनि इहा रखी हुई। मज़े जी ॻाल्हि त उन एवॉर्ड जी प्रोग्राम जी जेका प्रोसीडिंग ऐं कंपेयरिंग बि मूं कई पे, मूंखे त ख़बर ई न हुई, उहो नॉमिनेशन बि उन्हनि हे ॾिनो आहे सभु। हलो साईं, उहो हिकिड़ो मरहलो अहिड़ो आयो जंहिंमें 3 नाला आया, 3 खां पोइ जॾहिं लिफ़ाफ़े में उन्हनि खोलियो त मुंहिंजो नालो आयो। सची पुछी त मुंहिंजे अखियुनि मां लुड़क अचे, पहिरियों वॾे में वॾो एवॉर्ड, ऐं मथे वियुसि मूं वरितो एवॉर्ड ऐं ख़ुशि थियुसि ॾाढो।
हेॾी वॾी कॉम्पिटिशन में उहो ई साॻियो शख़्स मूं वटि आयो चई त मूंसां फोटो कढाई न मां चयो साईं लख दफ़ा छो न चई आउं पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां तव्हां करे ॾेखारियो आउं पंहिंजा लफ़्ज़ वापसि थो वठां अॼु छा त ॻाल्हायो अथई अॼु कीअं प्रेज़ेंट कयो अथई शयुनि खे मां पंहिंजा लफ़्ज़ थो वापसि वठां इहा आहे कामयाबी इहो अलाह साईं इज़त ॾिए थो तव्हांजी महिनत में शामिल जदोजहद बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे त तव्हां सभु शयूं गॾु ई करे हिकिड़े फोकस थी कंहिं ॻाल्हि ते ॻाल्हायो था त पोइ तव्हांखे ज़रूरु अलाह साईं तव्हांजी महिनत जो चवंदा न प्रूफ ज़रूरु थिए ऐं उहो मिठो बि हूंदो आहे मिठी आवाज़ ते तव्हां खां कुझु ॿुधंदासीं बि असां पर हाणे ब्रेक था वठूं ब्रेक भली वठो ॿियो त असांजी कचहरी हले थी वई बख्शर मेराणवी साहिबु एक्चुअली हुननि जी ॻाल्हियूं ॾाढियूं सुठियूं आहिनि हुन सां एॾो कुझु ॻाल्हाइणो आहे तव्हां केॾांहुं न वञो ब्रेक खां पोइ वापसि